ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 87 जे बे भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के वेदन में भगवान जी कयल स्तुतिअ जो वर्णन करे ॿुधाइनि था। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय 88 शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे भस्मासुर दैत जी कथा। प्यारा भक्तों, राजा परीक्षित एतरी कथा ॿुधी श्री सुखदेव जी के चयो त हे मुनिनाथ, मूंखे संसार में इहा ॻाल्हि तमामु उबतर ॾिसण में थी अचे त नारायण वेंकटनाथ लक्ष्मीपति थी पंहिंजनि भक्तनि खे अहिड़ो कंगाल थो रखे जो उन्हनि खे चङी तरह खाधो ऐं कपिड़ो बि नथो मिले। श्री महादेव जी पंहिंजी ॻिचीअ में नांगनि जी माला ऐं खोपराटियनि जी माला पाहे, पर उन जा भगत शाहूकार थी ॾाढी आनंद सां पंहिंजो जीवन गुज़ारीनि था। तंहिंजो कहिड़ो सबबु आहे? इहो सिनसो मुंहिंजो महिरबानी करे दूर कयो। इहा ॻाल्हि ॿुधी श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, तो तमामु चङो सवाल पुछियो आहे। इहो हाल मां तोखे ॿुधायां थो, ध्यानु ॾेई ॿुध। हे राजा, परमेश्वर त्रिभुवनपति संसारी सुख खां अलॻि रही कंहिं बि शइ जी पाण तमन्ना नथो रखे। तंहिं करे संदसि भक्त बि नास थियण वारी वस्तु नथा घुरनि। लक्ष्मीपति भगवान नथो चाहे त मुंहिंजा भगत संसारी माया में लिपटजी ख़राब थियनि। तो ॿुधो हूंदो त केतिरनि मनुष्यनि श्री शिवजीअ जे भक्तनि खांसि वरदान पाए वरी साणसि दुश्मनी कई आहे। तंहिं करे पार ब्रह्म परमेश्वर माया रूपी धन जंहिंजे नशे में माण्हू अंधा थी केतिरा ई बुरा कर्म करे थो, पंहिंजनि भक्तनि खे नथो ॾे। हे राजा, जेका ॻाल्हि तो मूं खां पुछी आहे, उहा ॻाल्हि हिकु दफ़े राजा युधिष्ठिर तुंहिंजे ॾाॾे बि श्री कृष्ण महाराज खां पुछी हुई। तॾहिं श्री कृष्ण महाराज चयो हो त हे राजा युधिष्ठिर, माया रूपी लक्ष्मी मिलण सां जंहिं में घणा ई बुरायूं भरियल आहिनि, माण्हू संसारी सुख में पइजो वञे। जेसिताईं मूंखे यादि नथो करे तेसिताईं आवागवन खां नथो छुटे। तंहिं करे मां पंहिंजनि भक्तनि खे इहा दौलत नथो ॾियां, जंहिं करे हू संसारी सुख में पइजी परलोक जो सोच भुलिजी वञनि। तंहिं करे जो माण्हू मुंहिंजी शरण वठे थो, तंहिंजो धन ऐं अभिमान कृपा जी वाट सां मां खयो वठां। जॾहिं निर्धन थियण ते स्त्री औलाद ऐं सॼो कुटुंब उन जो निरादर करे थो, तॾहिं हू उन्हनि जो प्रेम छॾे आनंद सां साधन ऐं वैष्णवनि जो सत्संग करे थो। सबई चओ जय श्री कृष्णा। महापुरुष जे सत्संग सां ज्ञान पाए मुंहिंजो भॼन सुमरण ध्यान ऐं चित लॻाए थो, मां उनखे मुक्त पदवी ॾियां थो। ब्रह्मा ऐं ॿियनि देवताउनि जी पूजा करण सां जीव सुर्ग वग़ैरह हंधि वञनि था,
पर उते जो सुख सदा क़ाइमु नथो रहे। मुंहिंजी भक्ति ऐं पूजा करण वारा विभीषण, अर्जुन, सुग्रीव, प्रहलाद, अम्बरीश ऐं ॿिया संसारी सुख भोगे अटल पदवीअ खे पाहिनि था। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधाए स्वामी श्री सुखदेव जी चवनि था, हे राजा, श्री महादेव जी ऐं ॿिया देवताऊं पंहिंजी पूजा ते ख़ुशि थी वरी पूजा छॾे ॾियण ते क्रोध कनि था, पर वेंकटनाथ सदाईं सातोकी सुभाउ सां रही कंहिंखे बि श्राप नथो ॾिए। हे राजा परीक्षित, बानासुर जी कथा तूं ॿुधी चुको आहीं, जो श्री शिवजीअ खां वरदान पाए साणस विरण आयो हो। हाणे मां तोखे हिकु ॿिए दैत जो हाल ॿुधायां थो। हिकिड़े ॾींहुं वरखासुर दैत मूर्ख शक्तिअ जो पुटु तप करण जी ख़्वाहिश रखी घर खां ॿाहिरि निकितो। जॾहिं उन वाट में नारद मुनीअ खे ईंदो ॾिठो, तॾहिं उनखे दंडवत करे पुछियो त हे मुनीनाथ, मूंखे तप करण जी मर्ज़ी आहे। तूं दयाल थी ॿुधा त ब्रह्मा, विष्णु ऐं महेश जे टिनी देवताउनि मां कहिड़ो जल्द ख़ुशि थी वरदान थो ॾिए त मां उन जो तप करियां। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी देव ऋषि नारद चयो त हे वरखासुर, उन्हनि टिनी देवताउनि मां श्री महादेव भोलानाथ जल्द ख़ुशि थी वरदान ॾिए थो। थोरे अपराध करण ते बि पंहिंजो क्रोध खिमिया करे थो। ॾिस, उन सहस्र अर्जुन खे तप करण ते ख़ुशि थी 1000 हथ ॾिना हुआ। तंहिं करे तूं महादेव जीअ जो तप कर त जल्द फल मिलंदई। देव ऋषि नारद ईअं चई उन ई वक़्तु हलियो वियो ऐं वरखासुर उन ई वक़्तु केदारेश्वर ॾांहुं हलियो वियो। उते वञी 7 ॾींहंनि 7 रातियुनि में अन्न पंहिंजे बदन जो सॼो ई मांस कातीअ सां वढे होम कयो ऐं 8हें ॾींहुं इश्नान करे पंहिंजो बदन वढण पायो। तॾहिं भोलानाथ अगन कुंड मां निकिरी खेसि हथ खां जले पंहिंजे करमंडल जो जल मथस छिड़कियो, जंहिंजे प्रताप सां वरखासुर जो बदन दिव्य रूप थी ऐं बिजलीअ वांगुरु चमकण लॻो। तॾहिं श्री महादेव जी चयो त हे वरखासुर, मां तुंहिंजी पूजा खां ॾाढो ख़ुशि थियो आहियां। हाणे जेके घुरिजई सो वर घुर। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 88 जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हां जो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।